जय झूलेलाल दोस्तों। अज जो मुंहिंजो वीडियो एक खास वीडियो है जैमें मैं ताके बुधाईंदसि सिंधी रीति रिवाज जेके शादीअ में हूंदा आहिनि उन्हनि जे बारे में। स्पेशली इन में गोदो छा हूंदो आहे, बोछणी छा आहे ऐं जेका ॾिख थींदी आहे उहा छा आहे, त हिकु हिकु करे मां तव्हांखे ॿुधाईंदसि। वीडियो एंड ताईं ज़रूर ॾिसजो और मुंहिंजे चैनल खे अगरि तव्हां सब्सक्राइब न कयो हुजे त ज़रूर सब्सक्राइब कजो, जीअं मां अॻिते ॿिया वीडियोस विझां त तव्हांखे नोटिफिकेशन मिले। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं तव्हांखे सिंधियत सां रिलेटेड सभु वीडियोस मिलंदा, चाहे उहो सिंधी खाधो हुजे, रीतू रस्मूं हुजनि, असांजो कल्चर हुजे, ट्रेडिशन हुजे, सिंधी कथाऊं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। त ज़रूर ॾिसजो, पंहिंजे माइटनि और दोस्तनि सां इहो ज़रूर शेयर कजो त हुनर मुस्कान का चैनल ते इहे सभु वीडियोस अवेलेबल आहिनि। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। सिंधी शादीअ में केतिरियूं ई रीतू रस्मूं हूंदियूं आहिनि, हर हिक जो पंहिंजो महत्व आहे। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि बोछणीअ जे बारे में। बोछणी जेका आहे उहो आहे हिकु अछो कपिड़ो जेको लॻभॻि 2.5 मीटर हूंदो आहे, जंहिं ते 7 सुहाॻिणियूं 7 रंगनि सां उनखे सजाईंदियूं आहिनि, उन ते वर्क कंदियूं आहिनि, फुलड़ियूं ठाहींदियूं आहिनि, लाॾा ॻाईंदियूं आहिनि ऐं आसीस कंदियूं आहिनि। जीअं असांजो सुहाग सलामत आहे तीअं इन जो बि सुहाग सलामत रहे। सोना गहना पाए लाडा गाए गाए, सोना गहना पाए लाडा गाए गाए, तुझा 60 कंदियूं 7 सुहागणियूं, तुझा 60 कंदियूं 7 सुहागणियूं, 7 सुहागणियूं केवड़ भागणियूं, सुहागणियूं केवड़ भागणियूं, 7 सुहागणियूं केवड़ भागणियूं, ओ तुझा 60 कंदियूं 7 सुहागणियूं, ओ तुझा 60 कंदियूं 7 सुहागणियूं। पहिरों बोछणी 15 ॾींहं महीनो पहिरों ॾाई वेंदी हुई, यानी हुनजी शुरूआत कई वेंदी हुई। पर अॼुकल्ह माण्हू रेडीमेड वठनि था पिया, पर उन ते अॼु बि 7 सुहागणियुनि जो सुगुन करायो वेंदो आहे, जंहिंमें उहे गुल, स्टार्स, पतियूं ठाहींदियूं आहिनि। और हिन तरह इन ते ॾिसो फुलड़ियूं बि हूंदियूं आहिनि। इन जे मथां लौंग ऐं फोटा लॻाया वेंदा आहिनि। त लौंग ऐं फोटनि खे पहिरों खीर में पुसायो वेंदो आहे, उन खां पोइ इन ते लौंग ऐं फोटा लॻाइणा आहिनि। इहे नेगेटिविटी कढंदा आहिनि। जेके इहे जालियूं ठहियल आहिनि उन में हिकु फोटो, हिकु लौंग, हिकु फोटो, हिकु लौंग, 9 या 11 लॻाइबा आहिनि। सॼी लाइन ते हिकु हिकु करे लॻाईंदासीं ऐं गॾु उन सां भॼन ऐं गीत ॻाईंदियूं वेंदियूं आहिनि। अहिड़े नमूने बोछणी तयार कई वेंदी आहे। जीअं मां ॿुधायोमांव, बोछणी मतिलबु 2.5 मीटरनि जो अछो कपिड़ो जंहिं ते 7 रंगनि जे धागे सां हथ सां वर्क कयो वेंदो आहे ऐं फुलड़ियूं लॻायूं वेंदियूं आहिनि और इहे 7 सुहागणियूं कंदियूं आहिनि। बोछणी तयार थियण खां पोइ सभु घोट माउ खे वाधायूं ॾींदियूं आहिनि और ॿाकुर पाईंदियूं आहिनि। जाम ॼणनि जे मन में सवाल हूंदो त इहे बोछणी छो पाइबी आहे। इन जो जवाबु मां तव्हांखे अॻियां वीडियो में ॾींदसि। उन खां पहिरियों मां तव्हांखे गोदे लाइ ॿुधाईंदसि। हाणे गोदो जेको आहे गुलाबी कलर जो कपिड़ो हूंदो आहे, जंहिंमें हिकु तरफ़ खां उन में झोल ठाहियो वेंदो आहे, जंहिंमें नारियल, मिसरी ऐं कुझु ड्राई फ्रूट विझिबो आहे। गोदो हमेशह गुलाबी कलर कपिड़े जो हूंदो आहे। गुलाबी प्यार जो प्रतीक आहे। गोदे में नारियल, मिसरी और ड्राई फ्रूट जेको आहे उहे न्याणियूं विझंदियूं आहिनि या महाराज विझंदो आहे। अचो त हाणे मां तव्हांखे ॿुधायां थी पई जेको घोट आहे उनखे कीअं सजायो वेंदो आहे, मतिलबु त ॾिख कीअं कबी आहे। जीअं कृष्ण भॻवान जो ग्वाले जो स्वरूप हूंदो आहे, त इहो अछो कपिड़ो या अछो रओ खणी करे उहो कमर ते ॿधियो वेंदो आहे। जाम ॼणनि जे मन में ईंदो आहे इहो त इहो पेट ते कपिड़ो छो ॿधियो वेंदो आहे। इहो जेको आहे कृष्ण भॻवान जो स्वरूप आहे, जंहिंमें कृष्ण भॻवान ग्वाले जे रूप में आहे ऐं उन्हनि जे कमर ते इन तरह कपिड़ो ॿधल हूंदो आहे, जंहिंमें उहे बांसुरी रखंदा आहिनि। असां इन में कतार विझंदा आहियूं। जीअं असांजा वॾा चवंदा आहिनि त 60 खां पोइ छोकिरो छोकिरी भॻवान जो स्वरूप हूंदा आहिनि। इन खां पोइ गोदो पाराइबो आहे। ऐनरियाणी श्रृंगार कंदी आहे, जंहिंमें पहिरियों छोकिरे खे मथे ते चोटी ठाही वेंदी आहे।
उन खां पोइ घुट मां सुरमो हणंदी आहे ऐं उन सां गॾु गिहु ऐं खंडु सुगुन कराईंदी आहे। उन खां पोइ खंडु ऐं गिह जो सुगुन कराइबो आहे 5 जॻहियुनि ते, मुख ते, जीअं अपशब्द न निकिरे, पुठीअ ते यानी कंध ते हूंदो आहे जीअं पुठी मज़बूत रहे, कंठ वाणी मिठी रहे, हथ ते जंहिंसां हथ कॾहिं न मुंझे, और पेर ते पेर जीअं मज़बूत रहनि। इन खां पोइ मुटुक पाराइबो आहे ऐं कुझु मंत्रनि सां मुटुक जी पूॼा थींदी आहे। बोलो गजानंद स्वामीअ की जय। आयो लाल सभई चओ झूलेलाल। उन खां पोइ बोछड़ी पाराइबी आहे ऐं बोछड़ी जे मथां पोइ मुटुक पाइबो आहे। बोछड़ी ताज जो प्रतीक आहे यानी मुटुक जो, जीअं भॻवान खे या राजा खे मुटुक पाइबो आहे उन जो प्रतीक असां बोछड़ी जेका आहे ताज जे रूप में पाईंदा आहियूं। पोइ उन जे मथां असां पाईंदा आहियूं मुटुक। ऐं इन खे पको करण जे लाइ अछो रओ इन जे मथां असां ॿधंदा आहियूं जीअं मुटुक जेको आहे पुख़्तो रहे। अहिड़े नमूने घोट राजा खे तयारु कयो वेंदो आहे यानी कृष्ण भॻवान जी सजावट थींदी आहे। ऐं ॾिख चालू कबी आहे जंहिंमें पहिरियों जेको वस्त्र आहे घर जो हूंदो आहे जंहिंखे असां पाखर चवंदा आहियूं या पखर। उन खां पोइ सभु रिश्तेदार हिकु हिकु करे कंडियूं ऐं पखर पाईंदा आहिनि। वॾा आसीस कंदा आहिनि और गॾोगॾु पेरे बि सभु पवंदा आहिनि, छाकाणि त ॾिख खां पोइ घोट जेको हूंदो आहे भॻवान जो स्वरूप आहे। उन खां पोइ वॼंदा आहिनि ढोल जंहिंते सभु नचंदा आहिनि ऐं घोट राजा उन खां पोइ हलंदो आहे दरबार में यानी टिकाणे में या मंदर में मथो टेकण, और उन खां पोइ हॉल में वञी करे अॻियां पोइ ॿियूं रस्मूं थींदियूं आहिनि शादीअ जूं। त अॼु जे वीडियो में मां तव्हांखे ॿुधायो बोछड़ी छा आहे, गोदो छा आहे, ॾिख असां कीअं कंदा आहियूं। ईंदड़ वीडियो में मां तव्हांखे वेॾीअ जी रस्मूं ॿुधाईंदसि और तंहिंखां सवाइ तेल बुकी असां छो कंदा आहियूं। तेल बुकीअ में कुझु रीतूं रस्मूं आहिनि जीअं घोट मां मटकी खणंदी आहे, उन में पाणी भरी ईंदा आहिनि, कपिड़ा छो फाड़िबा आहिनि, त हिकु हिकु करे मां सभु तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदसि। मुंहिंजी ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ तव्हां मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो और बेल आइकॉन वॼाइण न विसारजो जीअं तव्हांखे मुंहिंजे नए वीडियोस जी नोटिफिकेशन मिले और तव्हांखां मुंहिंजो का बि वीडियो मिस न थिए। जय झूलेलाल। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। फेसबुक और इंस्टाग्राम ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।